अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी अवां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपाराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो 1 जून 2021 ईस्वी। अजायो सजायो मोहब्बत। अलाए छो अजायो रहे, अलाए छा सजायो, सॼी उमिरि ॼण त उन फ़िक्र में ई लंघी वेंदी आहे जंहिंजे लाइ सॼी हयाती पंहिंजो पाण पतोड़ींदा आहियूं, जिन लाइ हिकु हिकु नज़र वाज विझंदी आहे, हिकु हिकु दड़को सदा ॾींदो आहे। उहे अलाए बेख़बर हूंदा आहिनि, अलाए पाण खे ज़ाहिर कंदा आहिनि। असांजूं मुरादवंदियूं निवड़तूं न्याज़मंदियूं अलाए कहिड़े खाते में वेंदियूं आहिनि। हिकु अदाए बेइतनाई झोल भरींदी आहे। अलाए केतिरा भेरा शिकस्ता दिलि उहो सभु सहंदी रहंदी आहे। कुझु कुछण जो मामिलो नाहे हूंदो, अलाए केतिरा जुमिला ज़ुबान जे दरवाज़े ते लड़काईंदा ई रहिजी वेंदा आहिनि। उहा दस्तख़त असीं कनाईंदा रहंदा आहियूं, आवाज़ जो दरवाज़ो खोले खेसि ॿाहिरि अचणु न ॾींदा आहियूं। असांखां उहो दरवाज़ो खुलियो ई कोन थींदो आहे। विञाइण जे ख़ौफ़ जो लाक लॻल हूंदो अथसि, जेको असीं खोलणु ई कोन घुरंदा आहियूं। अलाए छो मुहबतुनि में ख़ौफ़ वधीक हूंदा आहिनि। मतां ही थी पवे, मतां हू थी पवे। नफ़रत वरी बेख़ौफ़ हूंदी आहे। उन करे ई इज़हार जे दरवाज़े ते मुंझंदी कोन्हे, खड़ाक सां ॿाहिरि अची वेंदी आहे। हिकिड़ो किरब वरितल जज़्बो आहे नफ़रत धिकार, जंहिं दिलि में वसे थी उन जा पट बि धिकार सां ई खोले थी। उहे मुहबतूं हूंदियूं आहिनि जेके मतां शायदि अलाए जी रिदा ओढ़ींदियूं आहिनि। हाणे उहा महबूब खे बि सम्झ में न ईंदी आहे, पर अलाए छो उन जो ज्ञान ध्यानु हू वधीक करणु नाहे घुरंदो। शायदि उन्हनि खे ई महबूब चइबो आहे जेके अहिड़ियूं अशरा तराज़ियूं साण रखंदा हुजनि। हाणे उहा मुहबत को हिकु ॾींहं जी त थियणी नाहे। हर नओं ॾींहुं नओं रंग खणी ईंदो आहे, पर उते उहा सोच बि ईंदी आहे त हेतिरा ॾींहं लंघी विया, हाणे त सम्झणु घुरिजे या घुरिजेसि, पर नतीजो उहो ई हूंदो आहे। महबूब सम्झण ई न घुरंदा आहिनि। उहो सभु पंहिंजी जाइ ते साहिबाने ज़माना, पर जेको गहरो अलमियो हूंदो आहे उहो हूंदो हिननि पारां थुॾणु, मतिलबु पसंदि न अचे त उहो बि ठीकु आहे। ज़रूरी न आहे त असांजी हर शइ खेसि पसंदि अचे, पर निपट तरीक़े सां हिकदमि कंहिं शइ खे, कंहिं हुनर, कंहिं अदा खे अजायो करणु ऐं उन लाइ चई छॾणु असुलु जहिड़ो मारियो छॾे। जंहिंखे पाण कुझु चई न सघिजे ऐं जेको हिकु सट में सभु कुझु भोरा भोरा कयो छॾे, उन सॼी हैयत लाइ छा अर्ज़ु करे सघिजे थो। नारायण श्याम लिखियो, कॾहिं बि की न पूरी रीत मां सम्झी सघियुसि तोखे, कॾहिं बि की न पूरी रीत मां सम्झी सघियुसि तोखे, बती ॿारियां अखियूं पूरे चङी किन रोशनी घुरिजे, विसायां सात झिणकिन, विसायां सात झिणकी कीअं थी ऊंदा ही वणे तोखे, कॾहिं बि की न पूरी रीत मां सम्झी सघियुसि तोखे। ऐं ईअं ई सॼी उमिरि सम्झण ऐं सम्झाइण जे चकर में फना जे हवाले थी वञे थी। अलाए सम्झाए सघूं बि था, अलाए न, अलाए पहिरीं सम्झनि था, अलाए न, अलाए सम्झणु घुरनि बि था, अलाए न। अजायो सजायो पंहिंजो घेरो तंग कंदा रहनि था। उन सॼे किसे में अज़ीज़ाने मन जेको नुक़्तो अहम तरीन आहे उहो आहे मसालियत, ॻाल्हि ॻाल्हि में कंप्रोमाइज़ करणु। हू चवनि ई तूं मचो वाता वराए वारो जहान हावी हूंदो आहे। भले धणी नाराज़ थियनि, कावड़ जो इज़हार कनि, हितां उहा ई माठ पले पवे त गनीमत आहे। ऐं उहा ई सोच हूंदी आहे जो मुहबतुनि जा काज सरंदा आहिनि। हाणे उते वरी हिकिड़ो ॿियो शाख़सानो कंधु खणंदो आहे। पंहिंजे अंदर में अलाए केतिरा चहिरा वजूद जे आईने में अक्स ॾेखारींदा आहिनि, त आख़िर उहो सभु ईअं छो आहे? छो नथो सम्झियो वञे मूंखे? छो थो मुंहिंजो सजायो बि अजायो लॻे? छा कॾहिं ईअं बि थी सघे थो त मूं वटि कुझु अजायो हुजे ऐं उहो सजायो थी वञे? दिलि चवंदी रहंदी आहे, सवाल बुलंद थींदो रहंदो आहे। दिलि खे त चवणो ई आहे न। मोहत चौहान तनु वेड्स मनो में राजशेखर जी शाइरी कसमा जी मौसीक़ीअ में ॻाई आहे ऐं उन गीत त जहिड़ो रस्तो रोके वरितो आहे। गीत जो सिरो रखियो अथनि यूं है,
कितने दफ़े दिल ने कहा दिल की सुनी कितने दफ़े, कितनी दफ़ा दिल ने कहा दिल की सुनी कितनी दफ़ा, वैसे तो तेरी नाम में भी मैंने ढूंढ ली अपनी खुशी। तू जो गर हाँ कहे तो बात होगी और ही, दिल ही रुकने को कभी ऊपर ऊपर से सही, कह देना हाँ यूं ही। कितनी दफ़ा हैरान हुआ मैं ये सोच के, उठती हैं इबादत की खुशबुएं क्यों मेरे इश्क से। जैसे ही मेरी होंठ पे जैसे ही मेरी होंठ पे छू लेते हैं तेरे नाम को, जैसे ही मेरे होंठ ये छू लेते हैं तेरे नाम को, लगे कि सजदा किया कह के तुझे शपथ के बोल दो, ये खुदाई छोड़ के फिर आ जा तू ज़मीन पे, और जाओ ना कहीं तू साथ रह जा मेरे। कितनी दफ़ा दिल ने कहा दिल की सुनी कितनी दफ़ा, कितनी दफ़ा मुझको लगा तेरे साथ ओढ़ती हुई आसमानी दुकानों से ढूंढ के पिघला दूं मैं चांद ये तुम्हारी इन कानों में, पहना भी दूं बूंदें बना फिर ये मैं सोच लूं, समझेगी तू जो मैं ना कह सका। पर डरता हूँ अभी ना ये तू पूछे कहीं क्यों लाए हो ये यूं ही। कितनी दफ़ा दिल ने कहा दिल की सुनी कितनी दफ़ा। ईअं ई थींदो आहे, असीं अलाए छो क़दुरु करे न सघंदा आहियूं। अजायो सुवाल पुछण जी असांखे हेर पियल हूंदी आहे। छो? छाजे लाइ? भला छो? जहिड़ा नंढड़ा जुमिला छिके डिघा कबा आहिनि। सची ॻाल्हि त उहा हूंदी आहे त असांखे सम्झ ई न ईंदी आहे त असीं अहिड़ा सुवाल छो कंदा आहियूं। बसि कंदा ज़रूरु आहियूं। हिकु डिघी निहार विझंदे पुछियईं, मूंखे सम्झी सघियो आहीं? दिलि में आयुमि चवांसि, मुहबत जहिड़ी ना सम्झी का ॿी थी सघे थी। जेके सम्झूं हूंदा आहिनि उहे मुहबतूं न कंदा आहिनि। खेनि कारोबार जी रमज़ मालूम हूंदी आहे, पर चवण लाइ जेको हौसलो ज़रूरी हो सो किथां आणियां हा। हिकु ज़िद्दी अदा सां सोच जो ठोंगो हणंदे हुन चई ॾिनो, ॾिठे चयोमांइ न, मूंखे तूं कॾहिं बि कोन सम्झी सघियो आहीं। रिश्ता वरियनि जा मुफ़ासिला लताड़ीनि त सम्झ जे साहिमीअ जा पुड़ वज़ननि जे आवाज़ खां वाक़िफ़ थी वेंदा आहिनि। उहा असांजी पंहिंजी सोच हूंदी आहे जो असीं ठक सां उहो फ़ैसिलो करे वठंदा आहियूं त केरु असांखे सम्झे थो ऐं केरु न। ऐं मथां वरी सोन ते सुहाॻो उहो बि हूंदो आहे जो असांखे सम्झ जे सेकिड़े जी बि ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं वॾी करोफर सां असीं फरमाईंदा आहियूं, हू मूंखे चङीअ तरह सुञाणे थो, जेतोणीकि उन उछाल हेठां ख़ाली हूंदो आहे। मूं तव्हांखे सम्झण जी दावा नाहे कई, मूं गीत ॾिनी, पर मां सम्झां थो त मूंखे ॼाण आहे त कहिड़ो रंग अव्हां पाईंदा आहियो ऐं कहिड़ो न ठहंदो आहे। कहिड़े ज़ाइके खां अव्हांखे मूंझ थींदी आहे ऐं कहिड़ी सुगंध अव्हांखे मोहींदी आहे। हिमत अलाए किथां अची वेंदी हुई। हिन जुमिलो कटियो, पर अहिड़ो कुझु त तो कॾहिं कयो नाहे। अजीब रंग वठी ईंदो आहीं, पंहिंजे मर्ज़ीअ जा खाधा खाराईंदो आहीं। मूंखे लॻल कंहिं ख़ुशबू जी अॼु ताईं तारीफ़ त कान कई अथई। माठ जी जकड़ मां निकिरंदे चयमि, पंहिंजो पाण जहिड़ो ॾिसण जी अजीब ख़्वाहिश हूंदी आहे मुहबत करण वारे जी जाना, ऐं उन ख़्वाहिश में ई शायदि सभु सजाया अजाया थी वेंदा आहिनि। मथां वरी असीं मुहबत कराइण त घुरंदा आहियूं, पर कंदड़ खे पंहिंजी सोच मुताबिक़ ॾिसणु घुरंदा आहियूं, ऐं उन करे ई संदसि घणा अमल असांखे फज़ूल लॻंदा आहिनि। अजायो सॾींदे असांखे सजाए जी ख़बर न पवंदी आहे, छाकाणि त असां दिलि जो आवाज़ु न ॿुधंदा आहियूं। जे ॿुधंदा आहियूं त सम्झण न आहियूं घुरंदा। पोइ हुन जाड़ा भिरूं मिलाया, अखियूं जहिड़ियूं अटकी पयूं, पोइ कुझु बि न। पाण संभालींदे चयमि, जेके असांजे रूह में रचंदा आहिनि उहे जे ख़ाली छिड़ब ॾियण जो हुनर विञाए विहनि न, त असांजा अजाया बि सजाया थी वेंदा। खणी दिलि रखण लाइ का मुर्क आछीन क़बूलियत जी का ज़रड़ी इनायत कनि, त यकीन सां चवां थो, ही जो हेतिरियूं सारियूं फज़ूल ग़लतियूं थींदियूं रहनि थियूं, उहे वरी न थींदियूं आहिनि।
हूअं जेका शइ अजाई न हुजे त पोइ सजायो लफ़्ज़ कहिड़ी माना रखंदो। छपियल आचर 3 अप्रैल 2011 ईस्वी।